आयासीं जेल में मिलण बि न ॾिनो पर असां बि उते बीठा रहियासीं 8 महीना 9 महीना में दिलि जो स्टंट बि पियो ऐं मां चयो हो उन ॾींहुं जेको नौशहर फिरोज़ वारो किसो कयो न हालांकि जज बेल बि ॾिनी जेको अची हिननि लंझार जे चवण ते पर जेको अची वठी वियसि मां चयोमांनि तबियत सही न आहे त जज इन्हनि खे चयो नौशेरो फिरोज़ जे जेल वठी वञो उन खां पोइ कानूनी कार्रवाई पूरी करे अस्पताल नौशेरो फिरोज़ वारी वठी वञो पर राति जो 10:30 बजे हिते साहब खे वठी आया आहिनि रस्ता तव्हां ॾिठा आहिनि बदतर बंदि गाॾी में हुनजी उमिरि आहे हाणे हिननि खे कुझु बि थींदो ज़ाहिर ॻाल्हि आहे मुंहिंजे हथ हिननि में आहिनि हाणे के ॿुधाइनि बि नथा उते मूंखे मिलण बि न ॾिनो अथनि अदा साहब जूं 3 भेणूं आहे उनजी न्याणी आहे जेके बि असां लेडीज़ न्यू जतोई में असीं सभु हिते आया आहियूं ऐं आकिब खान आयो आहे कोटड़ी मां मोटी शाहनवाज़ खान आयो आहे राज़ी खान आयो आहे ज़ैन खान आयो आहे सॼे ॻोठ जा माण्हू जेका जिते थी ख़बर पई ॿियो मूंखे ख़बर न आहे केरु असां चऊं वेठा था न असांजो डॉक्टर ई कराची में आहे उन्हनि जो इलाज ई कराची में थियो को असां लंडन ऐं अमेरिका त कोन विया आहियूं उन्हनि वांगुरु जो उतां जो चऊं असांजा इलाज पाकिस्तान में थींदा आहिनि असां रहंदा बि पाकिस्तान में साहब जो स्टंट बि कराची में पियो असां चऊं बि कराची था असां लंडन त कोन था चऊं प्लेन चार्टर करे ॾियो पहिरियां त चवनि त नफ़री कान्हे हाणे नफ़री बा छो कान्हे छो की लंझार जो भाणजो हुते SP लॻो पियो आहे हिते हैदराबाद में जॾहिं साहब खे पकड़ण था अचनि त 3 मोबाइलूं कराची में मां अकेली मां 20 मोबाइलूं आयूं न्यू जतोई में छापो हुयूं 70 मोबाइलूं ऐं 7 बदतर बंदि गाॾियूं ऐं साहब के मेडिकल ज़रूरत पई अस्पताल लाइ नफ़री कान्हे का हे बि असां मथे चई आहे कई असांजे वॾनि जी रख आहे त असां अरेंज कराए वठी आया आहियूं